فإذا طلقتم النساء فبلغن أجلهن فأمسكوهن بمعروف أو سرحوهن بمعروف ولا تمسكوهن ضرارا لتعتدوا ومن يفعل ذلك فقد ظلم نفسه ولا تتخذوا آيات الله هزوا واذكروا نعمة الله عليكم وما أنزل عليكم من الكتاب والحكمة يعظكم به واتقوا الله واعلموا أن الله بكل شيء عليم. الحمد لله صدق الله العظيم صدق رسول الله. मालिक विछड़े जो इरशाद मुबारक आहे त जॾहिं तव्हां पंहिंजी औरतुनि खे तलाक ॾियो उहे पंहिंजे इद्दतुनि खे पूरियूं कनि या गुंजाइश हुजे त पोइ उन्हनि खे रोकियो भलाई सां या छॾे ॾियो भलाई सां उन में ॿियो को बि इरादो न हो या रखो गुंजाइश आहे वजह जी त रखो उन्हनि खे या उन्हनि खे छॾे ॾियो ऐं न रोकियो उन्हनि खे तकलीफ़ ॾियण जे वास्ते तव्हांजो तव्हां हद खां असल हिकिड़ी औरत आहे जॾहिं इद्दत जे क़रीब पहुती त उहा बाइन आहे इद्दत जे क़रीब पहुती आहे त मर्द उन ॾे रुजू कंदो वठी अची पंहिंजे घर में विहारे हिकु राति विहारे वरी तलाक ॾेई कढी छॾीसि वरी हिकिड़ी तलाक जे लाइ वरी वञी इद्दत में वेहे वरी इद्दत जा ॾींहं क़रीब थियनि वरी घर में वठी अची विहारे यानी उनखे इज़ा ॾियणु उनखे तकलीफ़ ॾियणु अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इन कम खां रोके थो ज़िंदगी पंहिंजी बि आसान कयो ऐं ॿियनि जी ज़िंदगी खे बि आसान कयो पंहिंजे लाइ बि मुश्किलातूं पैदा न कयो ॿियनि जे लाइ बि मुश्किलातूं पैदा न कयो छो जो हीअ ख़ुदा जी जोड़ आहे जेका अलाह ताला जी ज़ाती बाबरकात मर्द ऐं औरत जे अंदरि निकाह जे ज़रिए सां जेको तालुक़ु अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमायो आहे उनजो एहतराम कयो वमन यफ़अल ज़ालिक फ़क़द ज़लम नफ़्सहू जेको शख़्स इहो कमु कंदो नियतुनि जी इज़ा ॾियण जी आहे तकलीफ़ ॾियण जी आहे अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाए त इहो पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म थो करे जेको ॿिए खे परेशान कंदो पाण वरी कहिड़ो सुकून सां रहंदो असां इन जंग जे अंदरि मैदान में लथल आहियूं इहा जंग घर घर में रिश्तेदारी में माइटनि में इहा लॻी पई आहे हर कोई सोचे थो पियो त मां ॿिए खे ज़ेरदस्त कयां ॿिए जे मथां मां ग़ालिब थियां मां पंहिंजी ॻाल्हि मुसलत करे मां मञायां मां तरफ़ुरु थियां इन जे अंदरि ज़िंदगियूं पई थियूं ॻरनि वक़्तु पियो थो गुज़रे इन इंतज़ार में त इहो मुंहिंजे पेश पवंदो हो चए थो त हू इंतज़ार में त इहो मुंहिंजे पेश पवंदो इहे अहिड़ी तरह सां ज़िंदगी गुज़रे थी अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फ़क़ति माण्हुनि जे तरफ़ ॾे रुख़ करण जे बजाए इहो टाइम माण्हुनि जी जंग में इख़्तिलाफ़ में ॾियो था इहो वक़्तु छो न पंहिंजे रब खे ॾिठा ख़ुदा जो ज़िक्र कयो उनजी इबादत कयो उनजी तरफ़ ॾे रग़बत कयो त इहो शख़्स जेको ॿिए खे इज़ा ॾियण जो सोचे थो अलाह ताला फरमाए त फ़क़द ज़लम नफ़्सहू इहो पंहिंजे जान जे मथां ज़ुल्म थो फरमाए त वला तत्तख़िज़ू आयातुल्लाहि हुज़वा अलाह जी आयतुनि खे टोक ठठोल करे न वठो जीअं माण्हू निमाज़ुनि जे मथां ठठोल कंदा आहिनि रमज़ान जो महीनो अचे त रोज़नि ते ठठोल को जेकॾहिं महबूब के सलाम जी सुन्नत ते अमल करे उनखे ठठोल को निमाज़ी पढ़े त निमाज़ ते टोक ऐं अलाह ताला जी क़ुर पाक जी आयतुनि खे जेको अलाह ताला जी ज़ाती बाबरकात हुकुम फरमायो आहे उन्हनि खे बि टोक ठठोल करे वठणु जो न कयो वज़कुरू नेमत अल्लाह अलैकुम अलाह जी नेमतुनि खे यादि कयो ख़ुदा जूं तव्हांजे मथां केॾियूं नेमतूं आहिनि उन नेमतुनि खे यादि कयो वमा अनज़ल अलैकुम मिनल किताब वल हिकमत व यइज़ुकुम बिही वो जो लाथाई मथे तव्हांजी किताब खे बि ऐं हिकमत खे बि लाथाई ऐं किताब ऐं हिकमत जे ज़रिए सां तव्हांखे नसीहत फरमाए थो यानी अलाह ताला जी ज़ाती बाबरकात हिन आयत में फरमाए थो त अलाह जी नेमतुनि खे यादि कयो नेमत कहिड़ी आहे ये क़ुर पाक जेको अलाह ताला तव्हांजे मथां नाज़िल फरमायो हिकमत मां मुराद नबी के सलाम जी हदीस बि आहे हिकमत मां मुराद क़ुर पाक जे अंदरि राज़नि जूं ॻाल्हियूं बि आहिनि अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इहे तव्हांजे मथां अलाह जूं नेमतूं आहिनि इहो सोचियो अथव त तव्हांजे मामलात तव्हांजे माशरत जी ज़िंदगी जे अंदरि हेतिरो अमल दख़ल अलाह ताला जे क़ुर पाक जो मौजूदु आहे या अलाह जी नेमत न आहे त छा जो तो ई असांजे घरनि जा फ़ैसिला अंदरूनी फ़ैसिला अलाह जो क़ुर पाक करे थो पियो असांजे बचनि जा असांजे अहलिया जा
असांजे रिश्तेदारनि मिटनि माइटनि जा फ़ैसिला अलाह ताला जो क़ुर पाक फरमाए थो या अलाह जी नेमत न आहे फरमाए थो वत्तक़ुल्लाह अलाह खां डरिजो वालमू ऐं ॼाणो त अन अल्लाह बिकुल्लि शैइन अलीम बेशक अलाह ताला ॼाणींदड़ आहे जेको तव्हां कयो था पिया ॼण घर जे अंदरि ॿाहिरि अंदरि भई ज़िंदगी जे जेके बि मामलात जे अंदरि अलाह ताला तव्हांजे ज़ाहिर ऐं बातिन जे मथां नज़र फरमायो आहे हे कमु करे थो छो थो करे छाजे थो करे उहो ॾिसंदड़ ॾिसे थो अॻिते अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमा फ़इज़ा तल्लक़्तुम निसा वबलगन अजलहुन फला तअदुलुहुन ऐं यनकिहन अज़वाजहुन पर जॾहिं तलाक ॾियो तव्हां पंहिंजी औरतुनि खे पोइ पहुचनि पंहिंजी इद्दतुनि खे त उनखे न रोकियो जेकर उहे निकाह कनि थियूं ॿियनि कंहिंसां बि निकाह कनि हिते वलियुनि जे तरफ़ ॾे इशारो आहे माइटनि जे तरफ़ ॾे इशारो आहे या गुंजाइश उनजे लाइ इहा एतिरी आहे त उहा औरत इद्दत खां पोइ बि जेकॾहिं पंहिंजे पहिरें मुड़ुस जे तरफ़ ॾे मोटे थी ऐं गुंजाइश शरीयत में आहे त उनखे तव्हां ऐब न सम्झो पर घणेई मामलात खे असां ख़राबु था कयूं विच वारा ख़राबु था कयूं घणेई मामलात खे हाणे अलाह ताला हिते वलियुनि खे वारसनि खे रोके थो पियो वरी औरत जेकॾहिं बेवाह थी वञे बेवाह औरत जेकॾहिं निकाह करे त वॾो असां वटि ऐब आहे असां उन मामले खे मुड़ुसु गुज़ारी आई ॿार बचा अथसि त बि निकाह करे थी पई अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इहे हक़ ॾिना आहिनि जॾहिं ख़ुदा ऐं उनजे रसूल वटि इहे शयूं जाइज़ आहिनि उनजे लाइ को ऐब आहे ई कोन ॾिसो त असांजे महबूब करीम सलाहु जी ज़ाती बाबरकात जे निकाह में अक्सर औरतूं जेके आयूं आहिनि बेवाह ऐं मुतलका आहिनि हिकिड़ी बि कुंवारी यारो हज़रत उमर मुमिन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु बाक़ी महबूब जा सभु हरम इहे मुतलका आहिनि कंहिंजा मुड़ुस गुज़ारे विया ऐं अलाह जे महबूब उन औरतुनि खे छोजो उन वक़्त में बेवाह औरतुनि खे मुतलका औरतुनि खे उनजे घर आबाद करणु ऐं बि सम्झियो वेंदो हो या त ईअं चवंदा हुआ त हीअ निभागी तॾहिं त मुड़ुसु मरी वियो अथसि हीअ चंडरी आहे ऐं अलाह जे महबूब उन बेसहारा औरतुनि खे पंहिंजे निकाह में आंदा फिर माशरे मां इहा बुराई ख़तमु थी वई त अलाह ताला हिन आयत मुबारक में इरशाद थो फरमाए वलियुनि खे वारसनि खे जेकॾहिं इन औरत खे पंहिंजे मुड़ुस ॾे मोटण जी गुंजाइश आहे त तव्हां उनजे लाइ दीवार न बणियो या बेवाह थी वई आहे मुतलका थी वई आहे ऐं उहा निकाह करणु चाहे थी पई पर सुनत आहे या इहो मुस्तहब आहे त उन औरत खे उनखां पुछा कजे जेका बेवाह औरत आहे उनखां पुछिजे जेकॾहिं निकाह करणु चाहे थी त उनखे सहूलियत ॾियणु घुरिजे इहो उनजा हक़ आहिनि अलाह ताला जी ज़ाती बाबरकात पियो इज़ा तरादो बैनहुम बिल मारूफ जॾहिं ज़ाल मुड़ुस ॿई पाण में ठहणु चाहिनि था पिया भई राज़ी आहिनि त तव्हां उन्हनि खे रोकियो न पंहिंजी नफ़सानी ख़बार जे लाइ पंहिंजे अना ऐं ज़िद जे लाइ ऐं उनजे अंदरि विच में तव्हां मुदाख़लत अहिड़ी कयो जो हुन ॿिन्ही खे जुदा रखो अलाह ताला जी ज़ाती बाबरकात न उनखे न रोकियो ज़ालिक यूअज़ु बिही मन कान मिनकुम युमिन बिल्लाहि वल यौमिल आख़िर इहो जेको नसीहत फरमाए थो पियो इन सां उन शख़्सनि खे जेके अलाह जे मथां ऐं आख़िरत जे मथां ईमान आणनि था फरमाए त सालिक अस्का लकुम व अतहर अलाह ताला ज़ाती इरशाद फरमाए इहो तव्हांजे लाइ ॾाढो भलो अथव इहो तव्हांजे लाइ ॾाढो पाक आहे छोजो औरत जो मुड़ुसु ढक आहे औरत मुड़ुसु जेको आहे जो ढक आहे ऐं ढकियल शइ महफ़ूज़ हूंदी आहे ख़ुदा जो निज़ाम ऐं मर्द जे लाइ औरत बि ढक आहे हीअ हिकु अहिड़ी ज़िंदगी पाक ज़िंदगी आहे जेके अलाह ताला अज़का ऐं अतहर सां तशबीह अता फरमाई आहे त उन पाकीज़ा ज़िंदगी जे अंदरि विच तव्हां उनजे लाइ हायल न थियो वल्लाहु यअलमु ऐं अलाह ताला ॼाणे थो व अंतुम ला तअलमून उनजी हक़ीक़त खे तव्हां नथा ॼाणो ख़ुदा ताला जॾहिं जेको अमल जे लाइ हुकुम फरमाए थो पियो त आलिमुल ग़ैब त उहो ई आहे न जेको असांखे पैदा कयो आहे जो असांजो ख़ालिक़ आहे हिनखे कीअं हलाइणो आहे अलाह ताला असांखे ॼाणे थो पियो रतो पर तव्हां नथा ॼाणो जो तव्हां जेके आहे हिन वक़्तु अना ऐं ज़िद ऐं तकबुर ऐं वॾाई जे अंदरि अची विया आहियो ॾिसो त केतिरियूं माशरतियूं बुरायूं एॾियूं आहिनि जो असांजा घर भरिया पिया हिकिड़ा वरी इन करे निकाह न कंदा त मथां इहा न्याणी हिसो वठे ॾिसो त अलाह ॾियारियो आहे तूं छो थो तूं हुनखे भेण खे हिसो न ॾींदा न्याणी खे न ॾींदा इन करे ॿाहिरि रोकियो वेठा हूंदा की शादी करे वञी ज़मीन मां हिसो वठंदी मिल्कियत मां हिसो वठंदी इहो हिकिड़ी वॾी बीमारी आहे ऐं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इन हुकूक सां त असांखे बहाल कयो आहे इन हुकूकनि जे करे त असांजूं ज़िंदगियूं आसान थियनि थियूं पियूं ख़ुदा ताला जी ज़ाती बाबरकात हिकु ज़कात सां सदकात ख़ैरात सां ऐं वरसे सां अलाह ताला जी ज़ाती बाबरकात दुनिया जी हिन इंसानियत खे अलाह ताला आबाद फरमायो आहे त अलाह ताला फरमाए त वल्लाहु यालम अलाह ॼाणे थो पियो व अंतुम ला तालमून तव्हांखे कहिड़ी ख़बर
अल्लाह ॼाणे थो पियो। जेकर अल्लाह जे अमुर जे अंदरि, अल्लाह जे फरमान जे अंदरि हज़ारे हिकमतूं आहिनि ऐं तव्हां हुनखे नथा ॼाणो, मतिलबु तुंहिंजे नफ़्स जे मुताबिक़ इहा शइ ग़लति आहे त तूं चई थो ग़लति आहे, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ईअं न आहे। जो ॼाणण वारो उहो मालिक क़दीर आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी मख़लूक सां भलाई करणु चाहे थो। ॾिसो सुहिणा सुहिणा फरमान मालिक सोने जा असांजी ज़िंदगी जे अंदरि, असांजे घर जे मामलात जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए थो। मालिक करीम असांखे इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।